फैज़गंज में गरीब दोस्त वेलफेयर इतिहाद तरफ़ां शहर पकाचांग में न्यू ऑफिस जो इफ्तिताह कयो वियो। उन मौके ते शहरनि सिविल सोसाइटी जे अॻवाननि खे इनवाइट कयो वियो। उन मौके ते तंज़ीम जी बाडी चूंडी वई। सरपरस्त आला सेठ मुसरत हुसैन मेमण, सदर आशिक अली मेमण, जनरल सेक्रेटरी कुर्बान अली राजपर ऐं मुकेश मल, हशमत अली मेमण, ख़ालिद शर ऐं ॿिया पिण मेंबर चूंडिया विया। उन मौके ते चूंडियल उहिदेदारनि ख़िताब कंदे चयो त असीं अॻु बि बिना फ़र्क़ ऐं क़ौम नसल खां हटी करे इंसानियत जी ख़िदमत कई आहे ऐं इंशाअल्लाह अॻिते बि बिना फ़र्क़ जे इंसानियत जी ख़िदमत कंदा रहंदासूं। उन मौके ते मेहरान प्रेस क्लब फैज़गंज जे सदर अहमद ख़ान चांग ऐं सहाफ़ी शाहिद चांग ॿुधायो त गरीब दोस्त वेलफेयर इतिहाद जे दोस्तनि 2022 वारी ॿोॾ में बि गरीब अवाम जी ख़िदमत कई ऐं उमेद आहे त हाणे बि कंदा रहंदा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।